मौत जे मुंह में वञण लाइ बि हौसलो खपे। दोस्तो हिकिड़ी पोड़ी ज़िंदगीअ मां अची बेज़ार थी ऐं रोज़ वण ते चढ़ी पई बाॾाईंदी हुई त धणी मुंहिंजा घणो ई खाधुम पीतुम, हाणे इज़राइल खे मोकिले सुतत मूंखे पाण वटि घुराए। हिकिड़ी राति पाड़े वारनि जे गाबे अटे जे पारे में वञी बूथ विधो त सिंगनि सबबि बूथाड़ उन में फासी पियुसि ऐं अंधनि वांगुरु हेॾे होॾे फिरण लॻो। हिकिड़ी ऊंदहि ॿियो अखियुनि ते पारे जी अखियाड़ चढ़ियसि त गाबो हिरासजी वठी भॻो ऐं कुराड़ीअ जे घर जे अङण ते अची बीठो। कुराड़ी ऊंदहि में गाबे जी खड़खड़ ॿुधी ऐं ह्यूला ॾिसी सराबजी वई। पंहिंजूं घुरियल दुआऊं दिलि ते तरी आयसि। अंदर में वसी वियुसि त पक धणीअ मलकुल मौत खे मोकिलियो आहे। मन में इहो गुमान वेहण शर्त घबराइजी वई। गाबे खे चवण लॻी त मियां इज़राइल, धणीअ जंहिं औरत जो साहु आणण लाइ तोखे मुको आहे सा मां न आहियां, उहा मुंहिंजे मुहांडे मुंहिंजी भेण आहे। तूं अजायो मुंहिंजे घर भुलिजी आयो आहीं। इन्हीअ शोर ते कुराड़ीअ जो वॾो पुट बि सुजाॻ थी पियो। खेसि बि माउ जूं घुरियल दुआऊं यादि हुयूं। गाबे जी ह्योला खे ॾिसी उन्हीअ खे पिणु डपु वकोड़े वियो। एतिरे में गाबे जो मालिक बि गाबे खे ॻोल्हींदो उते अची निकितो। तंहिं लठ सां गाबे जी गिचीअ में पयल पारे खे भॻो त गाबो गिचीअ में पयल गिरह समेत ट्राह खाई वठी भॻो। इन्हीअ ते कुराड़ीअ खे लिङनि में अची साहु पियो। कुराड़ीअ सहकंदे चयो त मो अबो ॾाढो गाबे जो। अबा गाबे त मुरागी साहु ई सुकायो हुयो। पुट से चयुसि त अमा, मौत जे मुंहं में वञण लाइ बि हौसलो खपे। मतिलब त मौत हर शइ खां सख़्तु आहे, साहु सभ खे प्यारो आहे। दोस्तो वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।